हींअर त चई थो पर पोइ अदा अदी मुंहिंजी मिठड़ी भेण मज़ाल जे करे तव्हांखे कोन विसारींदुसि। अब्बा वक़्तु आयो त ॾिसंदासीं। अदी सॼो सामान कमरे में रखी छॾ। अम्मा सामान रखी तालो हणी छॾिजांइ। उथ खानू चाहे भी पीते ही किथे रात जो कहर न गुजरी वने। यार आज तेरे न बन में इंतजार में हो। सादा आवाज चाहे तो प्यार हाज़िर वाह हाज़िर यार अजू गाल कभी हक जी खानो जो हिन गोठ में अचण मुनासिब नाहे। मास्टर असां जे गोठ वारा आहिनि बेगैरत जेकरे न थोड़ी भी गैरत कन त खानो केर थींदो आहे असां जे गोठ में अचण वारो। यार अजू गाल कभी सच्ची पो कंहिंखे वणे या न वणे खानो खे मीर वारनि गाटे ते चाढ़ियो आहे। मास्टर मीर वारा सॼे गोठ खां ॾाढा न आहिनि पर यार पंहिंजे गोठ में ॿधी कोन्हे का। सचो आ मजू सचो आ। यार मजू दिल में न कजो जे हिते अचो था त हिक ॿिए जी गिला न कयो। ऐसा न ॻाल्हि त मास्तर छड़ी आहे। मास्तर तव्हां सां तव्हां जहिड़ो ऐं हुननि सां हुननि जहिड़ो आहे। ॿेड़ी मास्तर ॿाहूं थो ॿधाए इन्हनि ॻाल्हियुनि मां जहिड़ो वधंदो ऐं मूं में दम न आहे। जेकॾहिं हिते कुझु थियो त मां अची वेंदुसि सूरनि में ॿेली अॻिते जी पारत अथई। दाऊद दाऊद जेतिरो खिलणो अथई खिली वठ। ख़बर अथई अॼु खां पोइ तोखे वरी खिलण जो मौक़ो न मिलंदो। तूं पिटींदे 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 ऐं चवंदे त मूंखे कहिड़े नांग खाधो जो अमीर खान जी चूई में बदली करायासि। यादि रखजांइ दाऊद तो मीर खान सां वेर पातो आहे। यादि रखजांइ दाऊद तो मीर खान सां वेर पातो आहे। पिटींदे पाण खे हाय घोड़ा कंदे पिटींदे। हाँ न बने गाल कर कहते टांडो रखूं। खानू रात खाली ना है छड़नी ओए चाते भी ता लगी ये भटकण खां बेहतर आ त हितां ई सोचे हलो। ओए हलो पहली जो था मनु जी में के दारो अज रात हलूं था जबार जे घर मंगने जो सामान आदो हली ता घर के बाहर उठो।
मारो क्यों कम नहीं हो मारो क्यों बाबा राजू जो सामान भी खणी आ ऐं मूं चाबी पोती मचोड़े ते पेटी में रखी उहा बि खणी आ अयां घणो परे कोन विया हूंदा मजू जी बाबा जल्दी कर भाऊ परेल खे वठी अच त पहिरियों था खणो मजू जल्दी वञ चाचे परेल खे वठी अच जल्दी वञ मजू जल्दी पहुंच जाए वॾो माल वरितो अथसि खोलीस ॾिसीस त आहे छा छा हलियो मुड़ुस माण्हू लाऊं ला ख़बर कान अथसि अञा मुल्क में नबन मौजूद आहे ही चोलो कंहिंजो आहे हेॾे कर अतर ओ अतर न चोले के वण ते टंग दादा हिन चोले खे वण ते टंगण लाज़मी आहे हा त जीअं जबारा वारनि खे ख़बर पए त संदन घर जा चोला रण में रुलंदा था वठनि चोर पापा अदा चोर न बना उठण था तो निकरण जी क्यों अच्छा कानू तव्हां निकिरो मां घर थो हलां निकरण जी हलो तो हलो अदा छा इरादो हाणे हलो वापस हलो खणो सामान जो जो
दाऊद साहब, मुझे खबर हुई त तव्हां हिते ज़रूर ईंदो, पर अफ़सोस अचण में देर कयव। मीर खान तोखे कीअं ख़बर पई त मां अचण वारो आहियां? अॼु छा, हाणे तोखे हर रोज़ हिते मूं वटि हाज़िरी भराइणी पवंदी, छो त तूं मीर सां वेर पातो आहे। मीर सां भुल आहे मीर खान, तुंहिंजी भुल आहे। इत्तफ़ाक़न कुतो बि चकणी वेंदो आहे। जिन खे तूं कुतो थो चई न, उहे शींहं जा ॿाहिर आहिनि, शींहं जा। शींहं त अञा पिंजरे में बंदि आहे त तुंहिंजा इहे हाल। सोच कर दाऊद जॾहिं ॿाहिरि मां निकिरंदुसि, पोइ तुंहिंजो कहिड़ो अशर थींदो। दाऊद खान खे धमकी ॾियण जी कोशिश न कर। अञा त शुरूआत आहे दाऊद। जे तुंहिंजी रातिनि जूं निंडियूं आराम न कया न, त मुंहिंजो नालो मीर खान न आहे। शुक्र कर मीर खान जो मुंहिंजे हथनि मां निकिरी अची जेल ते पहुतो आहीं। जे मुंहिंजे इलाइक़े में हुजे न त मां तोखे ॿुधायां हा। छा ॿुधायां? छा ॿुधायां? हे ॾिस, ही फौलादी जिस्म आहे, मिटीअ जो ठहियल न आहे जेके तूं भोरे विझंदे। गौर सां ॾिस मुंहिंजे मुंहं खे। तुंहिंजे ज़ुल्म जो को बि निशान मौजूद न आहे। तुंहिंजे हिन हथनि ते अञा निफूं मौजूद आहिनि। हिननि हथनि जो कमाल तो ॾिठो ई न आहे मीर। वक़्तु आहे त मां तोखे हिन हथनि जो कमाल ज़रूरु ॾेखारींदुसि। जॾहिं वक़्तु आयो त ॾिसंदासीं। फिलहाल तूं सोच त तूं एतिरा ते रही सघंदे। रहंदुसि बि सही, ऐं तोखे पंहिंजे हथनि जो कमाल बि ॾेखारींदुसि। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। हथनि जो कमाल तॾहिं ॾेखारींदे जॾहिं इहे हथ सलामत हूंदई। जेकी मीर ॾांहुं हथ वधंदा आहिनि, उहे वक़्त खां पहिरीं वठिजी वेंदा आहिनि। सॼो ॾींहुं घर में वांदो वेठो आहीं। सखणो वञी खैरान जे घर गुलेली चुटी न त बि सम्झंदसि त कंहिं कम सां आहीं। मासी खैरान जे घर जो गुलेली चुटियां त पोइ पादरनि खां केरु बचाईंदो? तूं। तोखे जेके छुरा हणंदी न उन सां मुंहुं आऊं ॾींदसि। ठीकु आहे, मां गुलेली चुटींदुसि। जेकॾहिं मासी खैरा कुझु बि चयो त मां तुंहिंजी नाले चवंदुसि। छो? इहो चवणु ज़रूरी आहे छा? ॿिया ॿार कोन्हनि छा? पर मासी खैरा त मुंहिंजे नाले सम्झंदी न। ॻाल्हि ॿुध, तूं ॿुधाइजांसि न, पाण ई उनखे आऊं मुंहुं ॾींदसि। पोइ ठीकु आहे, अॼु खां पोइ मुंहिंजो कमु शुरू।